सखर में मुल्क के बचाव वारो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। 1965 जी जंग जे शहीदनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन सरसो कॉम्प्लेक्स में तकरीब मुनक़िद कई। तकरीब में सखर जे डीसी राणा अदील तसवुर, फंक्शनल लीग जे अॻुवाण सर शफ़क़त अली शाह, रिज़वाना मेमून ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में जंगी नगमा ॻाए शहीदनि खे ख़िराज पेश कयो वियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ मुनवर चौहान, ज़हीर बाबर ऐं सबा भट्टी जी अॻवानी में मिलिट्री रोड खां सखर प्रेस क्लब ताईं रैली कढी। अफ़वाज पाकिस्तान जे हमेशा पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे दीन इस्लाम जे दिफ़ा जे करे हर बातिल सां जंग कई आहे, हर बातिल सां विड़ी आहे, हर बातिल ते फातह थी आहे। 1965 खां वठी अॼु ताईं पाकिस्तान जी अवाम जी खिदमत कनि था, पाकिस्तान जी अवाम लाइ पंहिंजी जानों निज़राव ॾियनि था। यौम दिफा है, ये गाजियों का, ये शहीदों का, ये इन बेवाओं का, उन पाकिस्तानियों का, उन फौजियों का दिन है जिन्होंने हमारे मुल्क पाकिस्तान के लिए अपनी जवान शहीद किए हैं। जिस तरह वो हमारे लिए डट के खड़े हैं, हम भी उनके शाना बशाना खड़े हैं। मुल्क के बचाव वारे ॾियारे ते सखर वासियुनि भी रैलियूं कढी इहो अज़म ॾेखारियो त अॼु भी क़ौम में 1965 वारो जज़्बो मौजूदु आहे ऐं अवाम पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। कैमरामैन आगा शोएब पठान सां गॾु मुश्ताक टांवरी, CNTV न्यूज़ सखर।